सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सभी साथी दिल की मोहब्बत से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सद एहतराम उलमाए किराम, इंतहाई ज़ी वक़ार साथियों, मुझे मुहतरम दोस्तों, भाइयों और बुजुर्गों, तो ऐसा जिन गोठ मोहम्मद मुराद घोटो जे अंदर इन अज़ीम शान तहफ़्फ़ुज़े ख़त्मे नबूवत व अज़मत सहाबा कॉन्फ्रेंस में मदरसा अरबिया तालीमुल कुरान जे अंदर बिरादर मोहम्मद कासिम घोटो साहब जन जी दावत थे इन अल्लाह जे पाक कुरान जी महफिल ए मजलिस में महज अल्लाह रब्बुल इज्जत के राजी करने की नीयत से गॾु थियो हूं। दुआ है त अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजी हिन हाज़री के मंजूर व मक़बूल फरमाए। सब खां पहिरियां त इंतहाई माज़रत खां अज डी जो अवां जो प्रोग्राम हो, लेकिन वक्त हो तो मां चुम कुछ साथी जो ताज़ियत क्या मीरपुर माथे ले हले पो वञण पंहिंजे वस में हूंदो आहे, मोटण ॿियनि जे वस में हूंदो आहे। बहरहाल छोकी सुबुह खां प्रोग्राम हलियो आहे ऐं मूंखे महसूस थिए थो त साथी बि हाणे थकिजी पिया आहिनि। अब थकिया हो न, पक्का इन के पाण में हूंदा, थकिया आहियो न। जेका जेका थकिया आहिनि मुंहिंजा ॿई हथ फिज़ा में बुलंद कनि। अच्छा हिकु ॿ या टे थकिया आहिनि, हाणे इन्हनि जे करे मां बि तकीर घटि न कंदुमि इंशाअल्लाह। मुख़्तसर वक्त जे लाइ अवां जे साम्हूं हाज़िर थियो हां। दुआ है त अल्लाह तबारक व तआला मूंखे हक़ सच ॻाल्हाइण, अवां खे उन जे सम्झण ऐं असां सभिनी खे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। रब्बुल अव्वल जो महीनो जारी ऐं सारी आहे ऐं अवां खे बख़ूबी इल्म आहे त इन रब्बुल अव्वल जे महीने में कुछ साथी देवबंदियत के, मुवहिदन के, तौहीद परस्तन के टारगेट बनाईंदा आहिनि। चौदह देवबंदी है, वहाबी है, मुवहिद है, तौहीद परस्त है, मदीने जे मीर जा गुस्ताख हिन, बेअदब हिन, मुनकिर हिन। भाई चवंदा आहिनि ॻाल्हायो, ॻाल्हाईंदा हलो, अब चवंदा आहिनि नहीं। असां बारहा पंहिंजनि इज्तिमात में इन ॻाल्हि जी वज़ाहत कई आहे त रब्बे मुहम्मद जो कसम, देवबंदी मदीने जे मीर जो गुस्ताख न है, देवबंदी आमिना जे लाल जो गुलाम। अज मदीने जे मीर जा गुलाम मुहब्बत सां दो सुभान अल्लाह। अज ताजी सुभान अल्लाह उन्हनि ताईं पहुचे त उन्हनि खे ख़बर पए त हुजूर जा दीवाना जागी पिया आहिनि। पंहिंजा ॿई हथ फिज़ा में बुलंद करे मुहब्बत सां चओ सुभान अल्लाह। चओ त असां आमिना जे लाल जा, चओ असां आमिना जे लाल जा, असां मदीने जे मीर जा, असां ताजदार अंबिया जा, असां इमामुल अंबिया जा, असां खातमुल अंबिया जा। रब्बे मुहम्मद जो कसम, असां जो अकीदो ईमान सॼी काइनात खे गॾ कर मिठड़े मुहम्मद करीम जो मुक़ाबिलो ई कोन है। तो के गलत बुधायो वियो, झेड़ो छाते आ। दलील यो वठंदा थी वहाबी हुजूर जे मीलाद के इंतजाम वञनि। वॾो गुस्सा खां मौलवी साहब मीलाद नथो बुलाए, ॻाल्हि तो क्या हो चवंदा आहिनि, तो परेशान न थी।
मसादन की जो मसा हुजूर जे मीलाद जा किए मुनकिर हो मीलाद वरतला विलादत खां असां त चऊं था त आमिना जो लाल उजायो आ बता चओ था न अब चयो था न असां त चऊं था त मदीने जो मीर बशर आ तू चे तो हुजूर नूर आ बशर उनखे चइबो आ जे जो अब्बो भी हुजे अम्मा भी हुजे घरवारी भी हुजे औलाद भी हुजे जेको खाए बे जेको पिए बे जेको सुम्हे बे ओ घोटन जे गोठवारा हजूर मुसलमानो ऐ नूर उनखे चइबो आ जे जो न अब्बो हुजे न अम्मा हुजे न घरवारी हुजे न औलाद हुजे न खाए न पिए न सुम्हे या तो हुजूर जे बशरियत जो इनकार कर या मदीने जे मीर जे मन तामिना जो लाल ज़ात जे एतबार सा बशर आए सिफत जे एतबार सा नूर आ नारा तकबीर उलमा हक उलमा देवबंद नारा तकबीर असा चऊं था मीलाद ईअं मल्हायो जे हुजूर जे 1.25 लख सहाबा मल्हायो असांजे दिल में हुजूर जी मोहब्बत आ लेकिन असा खां वधीक मोहब्बत करण वारा हुजूर जा सहाबा हा सोहणो अबू बकर सिद्दीक हो सोहणो फारूक आजम हो सोहणो उस्मान ज़िन्नूरैन हो जनाब अलीजुल मुर्तज़ा हो हसनैन करीमैन हा जनाब अमीर मुआविया हो सोहणो बिलाल हो सोहणो सलमान हो सोहणो साद हो सोहणो सईद हो हुजूर जा 1.25 लख सहाबा हो हुजूर जे 1.25 लख सहाबा जे जिंदगी जो मुतालो कर खुदा जो कसम बियूं सब परे जो गालियूं पर नजर तक मथे ते हुजूर जी सुन्नत पटको आ चेहरे ते हुजूर जी सुन्नत दाढ़ी आ अदा रोडन ते निकरी डांस क्यों मानू चंगो चवंदा गलायो बा मानू चंगो चवंदा हिकड़े हमरा जी थी शादी करण खां हमरा आयो घर कुंवर जे घर बा जींदो आ न निकाह थींदो हमरा के वठी ने बाबा कुंवर सा विहारींदा घर में हमरा के वठी आया घर कुंवर सा गड विहारियूं खट ते माइन जी जो नजर पई तो मायूं हिक बे के चवण लगियूं घोट तो कुराड़ो घोट कुराड़ो या गाल चुरपुर जो घोट जे कन्नन ताई पहुती तो घोट खां या गाल बर्दाश्त न थी खटे ते उठी बीठो ऐं खट ते वडा वडा बुल ॾियण शुरू कई ॾेखारे पियो तो मां कुराड़ो न आहियां मां जवान हाँ मुझे ज़ाहिर ते न वञो मुझी ईमानी कुवत मज़बूत आ हाँ त माइन जो ॾिठो तो घोट के खट ते बुल थोड़े हिक बे के चवण लगियूं हिक घोट कुराड़ो आ ॿियो घोट चरियो आ चवण जो मकसद इहो आ त रब मोहम्मद जो कसम मुसलमानो हे दुनिया चंद ॾींहंनि जी ज़िंदगी आ पंहिंजी ज़िंदगी अल्लाह जे रसूल जे हुक्मन के मुताबिक गुज़ार खुदा जो कसम कुल्लु मन अलैहा फान व यबका वजहु रब्बिक ज़ुल जलाली वल इकराम रब फरमायो समूरो जहान फानिया जेको आयो आ जेके हलणो आ जेको ठहियो आ जेके कहणो आ जेको न्यायो आ जेके मरणो आ जेके के ज़ात खे पता है त वो अल्लाह रब्बुल इज्जत जी ज़ात आ मरणो आ कब्र में सवालन जो जवाब ॾियणो आ अल्लाह जे रसूल जे हुक्म जे मुताबिक जिंदगी गुजारी ने अल्लाह जो कसम कामयाब थी वने पर मुसलमानो जेकर अल्लाह जे रसूल जे हुक्म जे उबतड़ जिंदगी गुजारी वो पंजी किस्मत के चा बर चुके वक्त मुख्तसरा कुरान पाक जो 3 आयतों जे सामू तिलावत कयूं तवज्जो कजो रब सही कलाम मुकद्दस में आवाजो दिनो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अराअयत अल्लज़ी युकज़्ज़िबु बिद्दीन फ़ज़ालिक अल्लज़ी यदुअ्उल यतीम वला यहुज़्ज़ु अला तआमिल मिस्कीन
रब कलामे मुक़द्दस में फरमायो ओ मुझा महबूब छा तो उन शख्स के दिठो जेको शख्स क़यामत जे ॾींहं जो इनकार थो करे। ओ मुसलमानो दुनिया जे अंदर टिन क़िस्मनि जा शख्स आहिनि। उहे शख्स जेका अल्लाह जे ज़ात खे मञण जे लाइ तैयार न आहिनि, अल्लाह जे नबियनि खे मञण जे लाइ तैयार न आहिनि, आसमानी किताबनि खे मञण जे लाइ तैयार न आहिनि, क़ब्र जे सवालनि जवाबनि खे तस्लीम करण जे लाइ तैयार न आहिनि, क़यामत जे ॾींहं खे तस्लीम करण जे लाइ तैयार न आहिनि, जन्नत ऐं जहन्नम खे तस्लीम करण जे लाइ तैयार न आहिनि। ॿिया उहे शख्स जेके चवनि था असांजी साईं जे अॻियो, साईं जी अल्लाह जे अॻियो इन शिरक लज़ुल्मुन अज़ीम। रब थो फरमाए शिरक तमाम वॾो गुनाह हुआ, शिरक तमाम वॾो गुनाह हुआ। इन अल्लाह ला यग़फिरु अन युशरक बिही व यग़फिरु मा दून ज़ालिक लिमन यशा। ओ मुसलमानो 1400 साल पहिरियां इस्लाम जे इब्तिदाई ज़माने ते नज़र कर काबतुल्लाह जे अंदर 360 पुत्र रखियल हा, लात भी रखियल हो, मन्नात भी रखियल हो, उज़्ज़ा भी रखियल हो, हबल भी रखियल हो। मक्के जा मुशरिक चवंदा हा असांजी हिननि बुतनि जे साम्हूं, हिननि बुतनि जी अल्लाह जे साम्हूं अॼु असांजा साथी था चवनि असांजी साईं जे अॻियां, साईं जी अल्लाह जे अॻियां। ओ मुसलमानो रब जे दरवाज़े ते मोटी अचो, तौबा कयो, इस्तग़फ़ार कयो, रुठल रब खे परचाइण जी कोशिश कयो। पिया दुनिया में उहे शख्स जेके मञनि था अल्लाह जी ज़ात भी मौजूद आ, हुजूर जा अल्लाह जा 1.25 लाख नबी भी मौजूद है, आमिना जो लाल रब जो आखिरी नबी है, खातमुल अंबिया है, इमामुल अंबिया है, खातमुर रसूलुल्लाह। जेका चवनि था ये दुनिया जी जिंदगी फानी आ, हमेशा वाली जिंदगी आखिरत वाली जिंदगी आ। जेका चवनि था क़ब्र जा सवाल जवाब बरहकन, जेका चवनि था क़यामत जो ॾींहुं बरहका, जेका चवनि था जन्नत भी बरहका, जहन्नम भी बरहका। चंगा अमल कंदासे रब जन्नत अता कंदो, लगा अमल कंदासे बुरा अमल कंदासे रब जहन्नम जे हवाले करे छॾींदो। अरअयतल लज़ी युकज़्ज़िबु बिद्दीन। ओ मुसलमानो खुदा जो कसम रब जे दरवाजे ते मोटी आ, हे चंद ॾींहंनि जो चाह आ, ये चंद ॾींहंनि जी ज़िंदगी आ। रुठल रब खे परचण जी कोशिश कर, रब जे दरवाजे ते मोटी आ। रब जा 1.25 लाख नबी दुनिया में आया, 1.25 लाख नबियनि जे पैगाम ते नजर कर, तोखे पैगाम मिलंदो। ला इलाहा इल्लल्लाह अहादीस मुबारक जे किताबन में अचे थो इज़ क़ाल आदम सफ़ियुल्लाह ला इलाहा इल्ला हु व इज़ क़ाल नूह नजियुल्लाह ला इलाहा इल्ला हु व इज़ क़ाल इब्राहीम खलीलुल्लाह ला इलाहा इल्ला हु व इज़ क़ाल इस्माईल ज़बीहुल्लाह ला इलाहा इल्ला हु व इज़ क़ाल यूसुफ सिद्दीक़ुल्लाह ला इलाहा इल्ला हु व इज़ क़ाल दाऊद खलीफतुल्लाह ला इलाहा इल्ला हु व इज़ क़ाल मूसा कलीमुल्लाह ला इलाहा इल्ला हु व इज़ क़ाल ईसा रूहुल्लाह ला इलाहा इल्ला हु व इज़ क़ाल सय्यिदुना व मौलाना मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला इलाहा इल्लाहु। 1.25 लाख नबियन जो पैगाम इबादत के लायक अकेलो अल्लाह हुआ, हाजत रवा अकेलो अल्लाह हुआ, मुश्किल कुशा अकेलो अल्लाह हुआ, हर जगह मौजूद अकेलो अल्लाह हुआ, वाजिबुल वजूद अकेलो अल्लाह हुआ, अल्लामुल गुयूब अकेलो अल्लाह हुआ। आसमानन के खलकण वारो अल्लाह, जमीनुन के विछाइण वारो अल्लाह, इन सिज के रोशनी ॾियण वारो अल्लाह, चंद के चांदो की ॾियण वारो अल्लाह, समुंडन ऐं दरियान के खलकण वारो अल्लाह, इंसानन जिन्नन फरिश्तन के खलकण वारो अल्लाह। इन्हनि सामूंडी मखलूक ते नजर कर, जानवरन दरिंदन ते नजर कर, पखिन ऐं परिंदन ते नजर कर, खलकण वारो अकेलो अल्लाह, इज्जतुन ऐं ज़िल्लतुन जो मालिक अकेलो अल्लाह, जिंदगी ऐं मौत जो मालिक अकेलो अल्लाह। ओ मोहम्मद मुराद घोटे जा गयूर
मशहूर मुसलमान हुजूर जे सवा लख सहाबा ते नजर कर जनाब अबू बकर सिद्दीक जो पैगाम ला इलाहा इल्लल्लाह, जनाब फारूक आजम जो पैगाम ला इलाहा इल्लल्लाह, जनाब उस्मान सिंदूरैन जो पैगाम ला इलाहा इल्लल्लाह, मुझे मुर्शिद अली जो पैगाम ला इलाहा इल्लल्लाह, सोने हसन हुसैन जो पैगाम ला इलाहा इल्लल्लाह, हुजूर जे सवा लख सहाबा जो पैगाम ला इलाहा इल्लल्लाह, ताबईन ते नजर कर तो के पैगाम मिलंदो ला इलाहा इल्लल्लाह, तब ताबईन ते नजर कर तो के पैगाम मिलंदो ला इलाहा इल्लल्लाह, वलियन गौसन कुतुबन अबदालन ते नजर कर तो के पैगाम मिलंदो ला इलाहा इल्लल्लाह, अने अगते नजर कर मदीने जे मीर जे जिंदगी जो मुतालो कर तो के आमिना जो लाल मक्के जी सरजमीन ते नजर ईंदो जुबान ते पैगाम ला इलाहा इल्लल्लाह, तो के मोजो साईं ताइफ जे मैदान में पत्थरन जी बरसात में नजर ईंदो जुबान ते पैगाम ला इलाहा इल्लल्लाह, तो के आमिना जो लाल हिजरत वाले सफर में नजर ईंदो जुबान ते पैगाम ला इलाहा इल्लल्लाह, तो के मोजो साईं मदीने जी सरजमीन ते नजर ईंदो जुबान ते पैगाम ला इलाहा इल्लल्लाह, तो के आमिना जो लाल मस्जिद नबुव्वत के अंदर मिंबर ते नजर ईंदो जुबान ते पैगाम ला इलाहा इल्लल्लाह, तो के आमिना जो लाल अम्मा आयशा जे हुजरे में नजर ईंदो जुबान ते पैगाम ला इलाहा इल्लल्लाह, तो के मोजो साईं बदर जे मैदान में नजर ईंदो जुबान ते पैगाम ला इलाहा इल्लल्लाह, तो के मोजो साईं उहुद जे मैदान में नजर ईंदो जुबान ते पैगाम ला इलाहा इल्लल्लाह, तो के मोजो साईं खंदक जे मैदान में नजर ईंदो जुबान ते पैगाम ला इलाहा इल्लल्लाह, तो के आमिना जो लाल खैबर जे मैदान में जनाब अली कुल मुर्तजा सा गॾु नजर ईंदो पर जुबान ते पैगाम हूंदो त उहो पैगाम ला इलाहा इल्लल्लाह हूंदो। और अयतल्लज़ी युकज़्ज़िबु बिद्दीन, आखिरत जी तैयारी क्यों, आखिरत जी तैयारी ईअं थींदी त हर शइ करण वारो केरु आहे, ॻाल्हायो हर शइ करण वारो केरु आहे, मुहब्बत सां ज़रब लॻणु खपे, हर शइ करण वारो केरु आहे, अल्लाहु अकबर कबीरा। चूंकि वक्त मुख्तसर तो क्या मां साथियुनि खे चवंदो आहियां जॾहिं इंसान अल्लाह जे दर खां गाफ़िल थी वियो, अमीरन जी भी सागी ॻाल्हि आहे, ग़रीबन जी भी सागी ॻाल्हि आहे। सुबुह जो अमीर उठंदो आहे काॾे थो वञे, साईं मूंखे मिल ते बि वञिणो आहे, चकर ॾियणो आहे, फैक्ट्री ते चकर ॾियणो आहे, ज़मीन ते चकर ॾियणो आहे, बैंक चकर ॾियणो आहे, बिज़नेसमैन सां मीटिंग करणी आहे, कारोबार खे वधाइणो आहे, सॼे ॾींहं जो तोखे शेड्यूल ॿुधाईंदो साईं निमाज़ अचे, निमाज़ पढ़बी ज़िंदगी पई आहे। हाँ साईं, गरीब सुबह जो उथंदो खणंदो बाबा बोछड़ खोले ते साईं काॾे तो हले, चई वञा बच्चन जो पेट पालणो आहे, मज़दूरी करे चा, शाम जो बच्चन जे लाइ वठी चा, इन्नमा अम्वालुकुम व औलादुकुम फितना, खुदा जो रब पहिरियां फरमायो त माल बि फितनो आहे त औलाद बि फितनो आहे। दुनिया ते नज़र कयो, न नमाज पढ़ण जे लाइ तयार, न रोज़ो रखण जे लाइ तयार, न मालन जो हिसाब करे ज़कात ॾियण जे लाइ तयार, रब पैसो ॾिनो आहे त काबतुल्लाह जो न हज करण जे लाइ तयार। अब ईअं आहे या न आहे, ॻाल्हाईंदा ईअं आहे या न आहे। दुकान ते जेकॾहिं कंहिं मालिक वटि को मज़दूर हूंदो आहे न, पोइ मज़दूर का ग़लती कंदो आहे त मालिक उनखे वार्निंग ॾींदो आहे, तो ग़लती कई थई तोखे मौक़ो ॾियां थो, ॿीहर ग़लती न वरनाइजांइ, जेकॾहिं ॿीहर इहा ग़लती कई त पोइ पाण सम्झे थो। अल्लाहु अकबर कबीरा, मुंहिंजो ज़ोक थो कम करे ॼण रब दुनिया जे अंदरि पंहिंजनि ॿारनि खे वार्निंग ॾिनी। सुभान अल्लाह चई त मां ॿुधायां न, सुभान अल्लाह में सुसी न थे, मोहब्बत सां जो सुभान अल्लाह। जॾहिं क़यामत जो ॾींहुं क़ाइम थींदो, ख़ुदा जो कसम अजीब मंज़र हूंदो, दुनिया जी हर शइ फना है, हर शइ फना थी वेंदी, दुनिया जी हर शइ ख़त्म थी वेंदी, कुदरत जे तरफ़ां आवाज़ो ईंदो लिमनिल मुल्कुल यौम, ओ दुनिया वारो ॿुधायो त सही बादशाही कंहिंजी आहे, हाकिमियत कंहिंजी आहे, शहनशाही कंहिंजी आहे। अल्लाहु अकबर, कोई जवाब ॾियण वारो न हूंदो, कुदरत जे तरफ़ां आवाज़ो ईंदो लिल्लाहिल वाहिदिल क़हार, ओ दुनिया वारो बादशाही अकेले अल्लाह जी आहे, हाकिमियत अकेले अल्लाह जी आहे, शहनशाही अकेले अल्लाह जी आहे। तवज्जो कजो मुसलमानो, जॾहिं दुनिया वारनि अल्लाह जे बानल रब जे दरवाज़े खे छॾे ॾिनो, रब खे
खे विसारे छड़ियो जड़ो रब पंजन बारन खे वारन गिनी ए चंद महीना पेरिया दुनिया ते नजर कर कोरोना वायरस बीमारी आई जेका अञा ताईं हले थी सॼी दुनिया जे अंदर फैलजी वई मुल्क मुल्कन खां कटजी विया सरहदूं बंद थी वयूं बॉर्डर बंद थी विया एयरपोर्ट वीरान थी विया शहर शहरन खां कटजी विया जिला जिलन खां कटजी विया सूबा सूबन खां कटजी विया घर जे ॿाहिरां पुलिस जो पहरो आ रेंजर्स जो पहरो आ फौज जो पहरो आ के ॿाहिर निकरण जी इजाजत न है वॾी बीमारी आई आ तहांजी जान खे खतरो आ अल्लाहु अकबर कबीरा मुझो ज़ोर थो कम करे जड़ो रब यो कोरोना वायरस दुनिया जे अंदर आणे करे सॼी दुनिया जे अंदर लॉकडाउन करे इंसानन खे पंहिंजन घरन ताईं महदूद करे जड़ो काइनात जो रब दुनिया जे अंदर क़यामत खां पहिरियां ऐलान पियो करे लिमनिल मुल्कुल यौम ओ दुनिया वारा तो में वॾाई अची वई ओ दुनिया वारा तो में तकब्बुर अची वियो ओ दुनिया वारा अॼु पाण खे वॾो हाकिम थो सॾाए वॾो बादशाह थो सॾाए पाण खे वॾो शहंशाह थो सॾाए लिमनिल मुल्कुल यौम ॿुधाए त सही बादशाही कंहिंजी आहे हाकिमियत कंहिंजी आहे शहंशाही कंहिंजी आहे अल्लाहु अकबर कबीरा मुसलमान त परे जी ॻाल्हि काफ़िरन जे मुल्क ते नज़र कर इटली जो सदर प्रेस कॉन्फ्रेंस पियो करे चई रोड लाशन सां भरजी विया रस्ता लाशन सां भरजी विया घिटियूं लाशन सां भरजी वयूं चई दुनिया जूं समूरियूं उम्मीदूं ख़त्म थी वयूं जेकॾहिं उम्मीद जी आख़िरी किरण बाक़ी आहे त उहो काइनात जो अल्लाह बाक़ी आहे नारे तकबीर अब नारो हणो तो जवाब दे मुजाहिदन वांगुर नारे ला मन चो हणो तो जवाब दे नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर अन्या मंजिल पईया ता हिते ही थकजी पिया हो अन्या ता उथंदा से भजंदा से हलंदा से मता इन रस्ते में शहादतों में नसीब थियन हाँ सही डुजी विया हो ना बा वड़जी विया हो ना पक्का इन क्यों पाण में हो बा जेका जेका डुजी विया हो पंजा बई हथ फिजा में दबुलन क्यों बा कोई न रुको मुजाहिदन मांगुर बैठा हो जिस दौर पे नाज़ा थी दुनिया अब हम वो जमाना भूल गए गैरों की कहानी याद रही हम अपना फसाना भूल गए देख लिया मुंह आईने में पर दाग न देखे सीने में जी ऐसा लगाया जीने में मरने को मुसलमान भूल गए तकबीर तो अब भी होती है मस्जिद की फिजा में अनवर जिस ज़र्ब से दिल हिल जाते थे जिस ज़र्ब से दिल हिल जाते थे वो ज़र्ब लगाना भूल गए अरे नारो पे मुजाहिदन मांगुर हलो जवाब पे मुजाहिद तकबीर नारे तकबीर शान मुस्तफा जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर मुसलमानों खुदा जो कसम आखिरत जी तैयारी कयो अराइतल्लज़ी युकज़्ज़िबु बिद्दीन मुझा महबूब छा तो उन शख्स के ॾिठो जेको शख्स क़यामत जे ॾींहं जो इनकार थो करे क़यामत जे ॾींहं जो इकरार भी क्यों ऐं आखिरत जी तैयारी भी न क्यों हाँ सही अते सब मानी पई हुजे चऊं मानी मुझे वात में वञ वञ अबा वेंदी वात में पानी पियो हुजे मां चवां पानी मुझे वात में वञ हिम्मत कर जल्दी कर डंडो हण मुझे अबा वेंदो वात में जन्नत खपे वधी तो थोड़ी मेहनत करनी पवंदी पो मेहनत कंदो इंशाअल्लाह आखिरत जी तैयारी कंदो इंशाअल्लाह ये दुनिया चंद ॾींहंनि जी गुज़री वेंदी अल्लाह जो कसम दुनिया जे फिक्र में घणो वक्त गुज़रियो हाणे आखिरत जे फिक्र में पंहिंजो वक्त गुज़ारबो इंशाअल्लाह पो चवण ॾियनि फिक्र दुनिया करके देखा फिक्र उक़बा करके देख सुभान अल्लाह में सुजनो के मोहब्बत सा जो सुभान अल्लाह फिक्र दुनिया करके देखा फिक्र उक़बा करके देख छोड़ अब जिक्र सबका जिक्र अल्लाह करके देख कौन किसके काम आया कौन किसका है बना
सबको अपना करके देखा, रब को अपना करके देख। न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से तसल्ली दिल को मिलती है खुदा को याद करने से। पहिरीं ॻाल्हि त आख़िर जी तैयारी कर, पंहिंजी ज़िंदगी अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्मनि जे मुताबिक़ गुज़ारियो। इन में जेकॾहिं वधंदव अॻिते तबे नुक़सान आहे, अल्लाह जो कसम वधो न, जीअं हुक्म आहे उन हुक्म जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियो। अॻिते फ़ज़ालिकल लज़ी यदउल यतीम, क़ुरान जो तर्जुमो थो कयां, रब तो मुंहिंजा महबूब पोइ तूं उन शख़्स खे ॾिठो, उहो शख़्स यतीम खे धिका थो ॾे। तवजो आहे बा, यतीम खे धिका थो ॾे। अरे चङा भला अल्लाह जो कसम दीनदार भाइटनि जो माल खयूं वेठा आहिनि चाचा, भाणेजनि जो माल खयूं वेठा आहिनि मामा, को ग़रीब आहे उन जो माल खयूं वेठा आहिनि सरदार खान नवाब भूतार। अब ईअं आहे न आहे, दुनिया जो मुआशरो आहे न, दुनिया जो मुआशरो। अल्लाह काश के खुदा जो कसम यतीमनि जे माल खाइण वारनि हदीसुनि ते ऐं आयतुनि ते नज़र करें त सॼी ज़िंदगी जे लाइ तौबा करे छॾे। इन्नल्लज़ीन यअकुलून अम्वालल यतामा ज़ुल्मन इन्नमा यअकुलून फी बुतूनिहिम नारा वसयस्लौन सईरा। रब तो फरमाए जेको शख़्स यतीमनि जो माल थो खाए इहो ज़ुल्म थो करे, इहो पंहिंजे पेट में बाहि थो भरे। रब तो फरमाए वसयस्लौन सईरा, अन करीब इन जे पेट मां या बाहि ॿाहिरि कढंदासीं। खुदा जो कसम तौबह कयो मुसलमानों, वक्त अथव तौबह कयो। जिन ग़रीबनि ते ज़ुल्म कयो उन्हनि खे माल वापस कयो। अल्लाह जो कसम छा यतीमनि जो हाल, ख़िदमत नथा कयो पर उन जो माल खायूं वेठा। अल्लाह जो कसम हिकिड़ो ॿार स्कूल में पढ़ंदो, उन जो अबो फोत थियो, यतीम हो। स्कूल आयो हेड मास्टर उनखे चयो त सुभाणे जेकॾहिं मुंहिंजे स्कूल जी फीस न खणी आहे त स्कूल पढ़ण जे लाइ न अचिजांइ। अल्लाह ख़ैर करे ॻाल्हाईंदुमि त चङा भला हेड मास्टर बि कावड़जी वेंदा। दुनिया जो तो वॾो फ़िक्र आहे असांखे त माल अचे पर अल्लाह जो कसम आख़िरत जो फ़िक्र सफ़ा न आहे। त आख़िरत जी बि तैयारी कयूं। ॿिनि यतीमनि खे स्कूल में फ्री पढ़ायूं न, इहो दर्द रहियो ई। ईअं दुनिया जे अंदर मशगूल थी विया हो ॼण ही अबदी ज़िंदगी आहे, हमेशा वारी ज़िंदगी आहे। मुसलमानों मोटी अचो। ॿिए ॾियारे उहो बच्चो स्कूल आयो, पैसा हुया कोन, फीस करा खणी अचे। हेड मास्टर जो फीस खणी आए, चई साईं न खणी आयो। हाँ चई जान छॾ निकिर स्कूल खां ॿाहिरि भॼ। उहो नंढड़ो मासूम ॿारड़ो स्कूली कपड़ा पातल हा, बैग टंगियल हुई, स्कूल खां ॿाहिरि निकिरी कब्रिस्तान सिजो अबे जी क़बर ते आयो। क़बर ते वेठो, बाबा मूंखे मास्टर स्कूल मां कढी छॾियो आहे, बाबा हाणे पैसा ॾे त मां फीस जमा करायां, मेहरबानी कर। मां आयो हाँ, मूंखे मास्टर स्कूल नथो छॾे। अल्लाह छा मंज़र हूंदो, अल्लाह अकबर कबीरा। भरसा ॿी क़बर हुई, एक नौजवान वेठो फोन ते पियो ॻाल्हाए, जे तव्हांखे गुलनि जे चादर जो ऑर्डर ॾिनो आहे, अञा ताईं गुलनि जी चादर छो न खणी आयो हो? अबे जे क़बर ते गुलनि जी चादर विझणी आहे, जल्दी कयो, लेट छो था कयो? फोन बंदि कयईं। हिन मासूम ते नज़र पियस, हे मासूम रोए पियो, अबे सां मुखातब हो, बाबा मूंखे पैसा ॾे, स्कूल जी फीस ॾियणी आहे, स्कूल जी फीस अदा करणी आहे, जल्दी कर, मुझे हेड मास्टर स्कूल में कढी छॾियो। अल्लाह अकबर। जेरो नौजवान उन यतीम ॿारड़े जा लफ़्ज़ ॿुधा, फोन ॿाहिरि कढियईं, उन गुलन वारे खे फोन कयईं, चयईं अदा गुलन जी चादर जी ज़रूरत नाहे, तोखां पहिरियां रब ॿी मूं वटि गुलन जी चादर मोकिले छॾी आहे। ॾाढा जी ॼण सुभान अल्लाह। उथो न मासूम यतीम वटि आयो, पैसा कढियईं, कि बचाए पैसा वठ, जी चाचा केरा हे पैसा कढाया है? जी मां तुझो चाचो हाँ, तू पंहिंजे बाबे ॾे आयो आहे न, पैसा मोकिल। तुंहिंजे बाबे मूंखे चयो आहे तुंहिंजे बाबे तुंहिंजे स्कूल जी फीस लाइ हे पैसा मोकिलिया आहिनि। अल्लाह जो कसम मां हिकिड़े ॻोठ में वियुमि, नवां साथी असांजा चङा भला बुज़ुर्ग साथियुनि खे ॿुधाइण जे लाइ बि तयार न आहे। मां तज़ियत कयमि, दुआ घुरियमि, मूंखे चयोसीं क़बर गॾा, मेहरबानी कयो बाबे जी क़बर ते दुआ बि घुरियो। मां आयुमि, कुल पढ़ियमि, दुआ घुरियमि, जॾहिं निकिरां पियो ॾिठुमि त पोयां वॾो ॿोटो गुलनि जो भरियलु। मूंखे चयो साईं बुक गुलनि जो बाबे जी क़बर ते उछलियो, बाबे जी क़बर ते रहमत थींदी, साईं मेहरबानी कयो। मां चयुमि ख़ुदा जा बंदा, तोखे कंहिं चयो आहे त अबे जी क़बर ते गुल उछलींदी त रहमत वसंदी? तोखे चयो कया, मूंखे ॿुधाए त सही। तू
तूहे हजार बिन हजार जा कुल घुराया है तो हजार बहजार के गरीब खड़े हां के मिस्कीन खड़े हां के यतीम खड़े हां उन जे घर जो चुल्लो करे हां रब्बे मोहम्मद जो कसम रब तुझे बाबे जे कब्र ते रहमत जमी हम साए हां असा बि बुधाइण जे लाइ तैयार न मता भूता रुकावट जी पे सरदार रुकावट जी पे तो मौली साहब ने मुझे बेइज्जती किया मुके कुल नो सरकार जवाब दिनो अल्लाह अकबर मोहम्मद मुराद घोटे वाला यतीमन जी खिदमत कर रब्बे मोहम्मद जो कसम उन यतीमन जो जिक्र निकतो आज जिले मदीने जे मीर फरमायो अना वकाफिलुल यतीम फिल जन्नति कहा कजा ओ दुनिया वारो बुधो जेकर दुनिया जे अंदर को शख्स के यतीम जी खिदमत कंदो के यतीम जी किफालत कंदो के यतीम जी पर घोर लहदो मदीने जे मीर फरमायो अना वकाफिलुल यतीम फिल जन्नति कहा कजा ओ दुनिया वारो बुधो क्या मच्चे दिहाड़े मां मोहम्मद करीम ए उन यतीम जी खिदमत करने वारो शख्स पान में इए गड होंदा से जे मुजू बागरियो पान में गड हिल ओ मुसलमानो ईद जो दिहाड़ो मुझो साईं पजे हुजरे का बाहर निकतो मदीने जी सरजमीन मुझे साईं जी नजर पई नन्हा मासूम बारला रात पे खेलन जिस्म ते नवा कपड़ा पातल जिस्म ते खुशबू लगल हुई चेहरे ते मुड़क हुई मुझे साईं जी नजर एक मासूम बार लेते पई कुंड ते बीठो सारो कपार रोए पियो मुझो साईं उन मासूम बार ले जे करीब आयो ओ बालक छो थो रोए ओ बच्चा छो थो रोए जिन्होंने मासूम जी नजर मुझे साईं जे वज़ुहा वाले चेहरे ते पई सुनकन में वरजी वियो जे तो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं ईद जो दिहाड़ो साईं मासूम बारन ते नजर कयो साईं जिस्म ते नवा कपड़ा पातल है जिस्म ते खुशबू लगल साईं चेहरे ते खुशी है मुर्क है साईं मुझो बाबो बेफोत थी वियो मुझी अम्मा बेफोत थी वई काश के मुझो बाबो जिंदा हो जे मुझे जिस्म ते भी नवा कपड़ा हो जन मुझे जिस्म ते भी खुशबू लगल हो जे अल्लाह अकबर मुझे साईं उन यतीम के पंजे खत्मे नबूवत वाले सीने सा लगायो मुझे साईं उन यतीम के वरतो अम्मा आयशा जे हुजरे में आयो मुझे साईं फरमायो आयशा इन यतीम के गुस्ल करा ओ आयशा इन यतीम जे जिस्म ते खुशबू लगा आयशा इन यतीम जो लिबास मां मोहम्मद करीम जी ही पाक चादर बनाए शान मुस्तफा रिफत मुस्तफा मकाम मुस्तफा अल्लामा तारिक महमूद सोमरो अल्लामा तारिक महमूद सोमरो नारे तकबीर मुझी अम्मा आयशा सैन उन यतीम के गुस्ल करायो मोमिनन जी अम्मा हुई यतीम के गुस्ल कराई यतीम जे जिस्म ते खुशबू लगाई मुझे साईं जी पाक चादर उन यतीम जो लिबास बनाई सुभान अल्लाह मोहब्बत सा चई तरे अज जी दिल मदीने जे मीर जो शान बुधी ठरे थी कजी तो मोहब्बत सा जो सुभान अल्लाह जरे मुझे साईं जी पाक चादर उन यतीम जो लिबास बनी अहादीस मुबारक जे किताबन में चे थो तो उन चेहरे उन बार जो उन मासूम जो यतीम जो चेहरो ईं पियो चमके जी चोडीह जो चंद्र चमकंदो नजर कजा मुझे साईं उन मासूम यतीम के पंजे खत्मे नबूवत वारन कुल्हन ते खयो अज यतीम के परे थी वेझो न छा हाल लगा पे गरीबा परे थी रस्ते का हट भैया है हां से यतीम दे नजर पौंदी जो नजर पई न अल्लाह अकबर कबीर तवज्जो कजे मुझे साईं उन मासूम यतीम के पंजे खत्मे नबूवत वारन कुल्हन ते खयो मोजो साईं मदीने जी बाजार में आयो ऐ मुझे साईं ऐलान फरमायो मल्ला अबलहु फमुहम्मदुल अबूहु मल्ला अबलहु फमुहम्मदुल अबूहु ओ दुनिया वारो बुधो जेकरे के मासूम जो बाबो फोत थी वने को मासूम यतीम बणजी वने उनखे चो परेशान थियण जी जरूरत ना है गमगीन थियण जी जरूरत ना है फिक्रमंद थियण जी जरूरत ना है मल्ला अबलहु फमुहम्मदुल अबूहु ओ दुनिया वारो अज खा बोन मासूम यतीम जो बाबो मां मुहम्मदुर रसूलुल्लाह पाणा
जन्नत खपई दी पोइ यतीमन जी खिदमत कर अल्लाह जो कसम अगते वला यहुज़्ज़ु अला तामिल मिस्कीन मुझा महबूबा जेको शख्स क़यामत जे ॾींहं जो इनकार थो करे पोइ यतीम खे धिका बि ॾे थो ऐं मुझा महबूबा वला यहुज़्ज़ु अला तामिल मिस्कीन उहो शख्स कंहिंखे इहा तरगीब बि नथो ॾे त उहो शख्स कंहिं ग़रीब खे मिस्कीन खे मानी खाराए तवज्जो आहे बा पाण त मानी खाराइण जे लाइ तयार न आहे के मिस्कीन ग़रीब खे लेकिन कंहिंखे चवण जे लाइ बि तयार न आहे कंहिंखे तरगीब ॾियण जे लाइ बि तयार न आहे त मिस्कीन खे मानी खाराए अल्लाहु अकबर मुसलमानो खुदा जो कसम यतीमन जी खिदमत कयो मिस्कीनन जी खिदमत कयो छो त मदीने जे मीर जी यतीमन ऐं मिस्कीनन सां मोहब्बत हुई सुभान अल्लाह मोहब्बत सां चई त ॾे अञा 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 मज़ूर मोहब्बत सां गॾिजी चओ सुभान अल्लाह हाणे आख़िरी ॻाल्हि ॿुधो छो कि वक़्तु मुख़्तसर आख़िरी ॻाल्हि थो बयान कयां हिकिड़ो वाक़ियो मुंहिंजे साम्हूं गुज़रियो तव्हांजे घर जे भरिसां बि के मिस्कीन हूंदा पाड़े में बि के मिस्कीन हूंदा मिटनि माइटनि में बि के मिस्कीन हूंदा ख़ुदा जो कसम जेको मिस्कीन आहे पंहिंजे दिलि सां अल्लाह जी रज़ा ख़ातिर उन्हनि जी ख़िदमत कर लेकिन मुसलमानो तव्हांजे पाड़े में को मदरसो बि हूंदो उन में मुसाफ़िर तालिब बि हूंदा ऐं अल्लाह जो कसम तव्हांजे इन पैसे जो बहितरीन ख़र्च करण जो को मरकज़ ऐं जॻह आहे त उहो मदारिस अथव छा जे करे तवज्जो कजे वाक़ियो गुज़रियो मुंहिंजे साम्हूं किताबनि में लिखियल हो त दमिश्क जे शहर में हिकिड़ो क़ब्रिस्तान हो दहदाह उन क़ब्रिस्तान जो नालो आहे दहदाह अॼु बि मौजूदु आहे उन क़ब्रिस्तान में वॾा आलिम वॾा बुज़ुर्ग वॾा फ़क़ीह वॾा मुहद्दिस वॾा मुफ़स्सिर दफ़न थियल आहिनि दहदाह क़ब्रिस्तान जो नालो आहे पोइ जीअं अवां जे इलाइक़े में का फोतगी थींदी आहे तव्हांखे क़ब्रिस्तान जो इल्मु आहे पोइ तव्हांखे ख़बर आहे त क़ब्र कहिड़ा साथी खोटींदा आहिनि त हुनखे फ़ोन करे चवंदा साईं क़ब्र तयारु कर असांजो इंतकाल थी वियो आहे पोइ साथी क़ब्र खे तयारु कंदा आहिनि पोइ क़ब्र में मुर्दे खे दफ़न कंदा आहिनि क़ब्र खे बल्कि छो त हुनखे इल्मु आहे त मुर्दे जी क़ब्र कीअं खोटबी आहे मुर्दे जी तकफ़ीन कीअं कबी आहे तवज्जो कजो उन दहदाह जे क़ब्रिस्तान में हिकिड़ो अहिड़ो शख़्स हो जेको क़ब्र खे खोटींदो हो हिकिड़े अमड़ कुराड़ी आई क़ब्रिस्तान में उन क़ब्रनि खोटण वारे खे चई हिकिड़ी क़ब्र तयारु कर हुन क़ब्र तयारु कई कुझु टाइम गुज़रियो लाश आयो मैयत आयो वो अमड़ कुराड़ी भी उन्हनि सां गॾु हुई हिन शख़्स क़ब्र में लही करे उन मैयत खे वरितो मैयत खे वठी करे उन मैयत खे क़ब्र में रखियईं ऐं रखण शर्त क़ब्र जे अंदरि बेहोश थी वियो जॾहिं होश में आयो तो कोई मौजूद कोन हो सभु हलिया विया ॿाहिरि निकितो पुछण वारनि खां पुछो त तूं बेहोश छो थी वियो छा ॻाल्हि हुई छा माजरा हुई चई त जॾहिं मां क़ब्र में लथुमि ऐं इन मैयत खे क़ब्र में रखां पियो त अखियुनि सां ॾिठुमि त हिन मैयत जी क़ब्र जन्नत जे बाग़नि मां हिकु बाग़ बणिजी वई ॾाढा जहिड़ो सुभान अल्लाह ऐं जे अखियुनि सां ॾिठुमि हिन मैयत जी क़ब्र जन्नत जे बाग़नि मां बाग़ बणिजी वई वॾा नूरानी मख़लूक जा फ़रिश्ता घोड़नि ते सवार थी आया जीअं मां मैयत खे रखां पियो मूंखां उहो मैयत वसूल करे घोड़नि ते खणी रवाना थी विया चईं मां हेतिरा पंहिंजी ज़िंदगी में मैयत दफ़नाया आहिनि मूंसां वाक़ियो पेश न आयो आहे इहो नज़ारो मां ॾिठुमि त मूंखां बर्दाश्त न थियो मां बेहोश थी वियुमि तवज्जो कजो चंद ॾींहं गुज़रिया उहा अमड़ कुराड़ी ॿीहर आई उनखे चई हिकिड़ी ॿी क़ब्र तयारु कर हिन क़ब्र तयारु कई पर इंतज़ार में अमड़ कुराड़ी अचे त पुछां सही माजरा छा आहे थोड़ी देर गुज़री मैयत के खणी आया हिन मैयत वरतो उन मैयत के क़ब्र में रखई मोहम्मद मुराद घोटे जा गयूर मुसलमानो जीअं ई मैयत के क़ब्र में रखई त हिन ॾिठो त वरी इन मैयत जी क़ब्र बि जन्नत जे बाग़नि मां हिकु बाग़ बणिजी वई ॾिठई हाणे हाणे बेहोश न थियो होश में हो ॿ घोड़ सवार आया हिन खां लाश वरतऊं लाश खयूं रवाना थी विया हिन जल्दी क़ब्र खे बंदि कयो ॿाहिरि निकितो अमड़ कुराड़ी वञे पई अम्मा पहचान अमड़ कुराड़ी बीठी अम्मा चंद ॾींहं पहिरियां बि तूं आई तूं क़ब्र ठाहिण जो हुकुम कयो मां क़ब्र ठादमि अम्मा मैयत खे दफ़न कयुमि अॼु बि तूं हुकुम कयो मां क़ब्र ठादमि अम्मा मैयत खे दफ़न कयुमि अम्मा ॻाल्हि सम्झ में न आई जेको चंद ॾींहं पहिरियां मैयत आयो हो उनखे बि क़ब्र में लाथुमि उन जी क़ब्र बि जन्नत जे बाग़नि मां बाग़ बणिजी वई अम्मा अॼु जे मैयत खे बि क़ब्र में लाथुमि उन जी क़ब्र बि जन्नत जे बाग़नि मां बाग़ बणिजी वई अम्मा माजरा छा है अम्मा मुआमला छा है अम्मा है केर है
अल्लाहु अकबर वो अमर कुरारी ज़ारो कतार रोए पी चवने लगी बच्चा जेको चंद दी है पेरा जे शख्स जो इंतकाल थियो वो बि मुझो बच्चो हो जे जो अज इंतकाल थियो इहो बि मुझो बच्चो हो जे जो चंद दी है पेरा इंतकाल थियो इहो मदरसे में पढ़दो हो पढ़दे पढ़दे शागिर्द हो इन जो इंतकाल थी वियो रब इन पढ़ाई जे करे इन जे गुनाहन के माफ करे इन जे कब्र के जन्नत जे बागन में बाग बनाए छड़ियो ऐ बच्चा जेको अज फोत थी वियो इहो मदरसे में पढ़ंदो तो न हो पर चूंकि इन जो नंढो भा मदरसे में तालीम हासिल कंदो हो ऐं उन जी सॼी किफ़ालत ऐं ख़र्च वॾो भा बर्दाश्त कंदो हो उन जे इन अमल जे करे रब बि उन जी ज़िंदगी जे गुनाहनि खे माफ़ करे उन जे क़ब्र खे जन्नत जे बाग़नि मां हिकु बाग़ बणाए छॾियो हिन मदरसनि ऐं मस्जिदनि खे मज़ाक़ न सम्झो अल्लाह जो कसम अनल मसाजिद लिल्लाह मस्जिदूं अल्लाह जा घर अथव अॼु वाइदो कयो त इंशाअल्लाह अॼु खां पोइ आख़िरत जी तयारी बि कंदासीं इंशाअल्लाह अॼु वाइदो कयो त इंशाअल्लाह अॼु खां पोइ यतीमनि जी ख़िदमत बि कंदासीं इंशाअल्लाह अॼु वाइदो कयो अॼु खां पोइ इंशाअल्लाह मिस्कीननि जी ख़िदमत बि कंदासीं इंशाअल्लाह अॼु वाइदो कयो खां पोइ नमाज़ुनि जी पाबंदी कंदासीं इंशाअल्लाह रोज़नि जी पाबंदी कंदासीं इंशाअल्लाह मालनि जो हिसाब करे ज़कात अदा कंदासीं इंशाअल्लाह रब पैसो ॾिनो त काबतुल्लाह जो हज बि कंदासीं इंशाअल्लाह अज मूसा वायदो कर इंशाअल्लाह अज खां पोइ हक जे आलिमन जो अदब ऐं एहतराम बि कंदासीं इंशाअल्लाह आलिमन जो अदब कंदो इंशाअल्लाह जेका इंशाअल्लाह चओ पंहिंजा ॿई हथ फिज़ा में बुलंद कयो आलिमन जो अदब कंदो इंशाअल्लाह अल्लाह से जज़ाए ख़ैर दे त पोइ इंशाअल्लाह 26 नवंबर बरोज़ ख़मीस ते 26 नवंबर बरोज़ ख़मीस ते लारकाने जी सरजमीन ते इंशाअल्लाह अज़ीम शान फ़क़ीदुल मिसाल तहफ़्फ़ुज़ ख़त्मे नबूवत व दिफ़ाए सहाबा बयात शहीद इस्लाम रहमतुल्लाह अलैह कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई आहे जेजा मेहमान ख़ास फर्जंद मुफ्ती महमूद क़ाइद इब्न क़ाइद इमाम इनक़िलाब क़ाइद मिल्लत इस्लामिया हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब जन हुदा तमाम साथिन के इन लारकाने वाली अज़ीम शान इज्तिमा जी दावत अर्ज़ कजे थी शरीक थी करे सवाब दारिन हासिल कंदा मां जेको मुलाकात बाक़ी व आखिर दावाना साउंड पनवाकिल अब्दुल हादी एंड रियाज अहमद फरमान अली 0300 0300 03014 क्या बात है बारिक अला मुहम्मद व अला कमा बारक इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद या अल्लाह से दुनिया जिनबान मेहनत कई हिन प्रोग्राम के सजायो पंजन जी मेहनत के मंजूर व मकबूल फरमा या अल्लाह से जेका तुझा बाना कुरान बुधन जे लिए साहिन अजीम शान इत्तमा में आया पंजन बानन जी हाज़िरी के कबूल फरमा असा सबनी जे गलती ने गुनाहन के माफ फरमा सगीरा कबीरा गुनाह माफ फरमा ज़ाहिरी मख्फी गुनाह माफ फरमा या अल्लाह असा जे हालत रहम फरमा असा जे अब्बे अम्मड़ जे हालत रहम फरमा असा जे बच्चन बारन जे हालत रहम फरमा या अल्लाह असा सबनी के इहदिन सिरातल मुस्तकीम ते जिंदगी बसर करने की तौफीक नसीब फरमा या अल्लाह से पंजन वक्तन जो नमाजी बना या अल्लाह से नमाज बा जमात नसीब फरमा या अल्लाह से सुबह जे पहरन में शाम जे पहरन में कुरान पाक जी तिलावत नसीब फरमा या अल्लाह से हरमैन शरीफैन जी हिफाजत फरमा मस्जिद अक्सा बैतुल मुक़द्दस जी हिफाजत फरमा मदारिस ऐं मसाजिद जी हिफाजत फरमा आलिमन ऐं तालिबन जी हिफाजत फरमा या अल्लाह से पूरी दुनिया जे मज़लूम मुसलमानन जी हिफाजत फरमा या अल्लाह से दुआ में जेका तुझा बानहा शरीक है सबनी जी हलाल रोजी में बरकत नसीब फरमा असा सबनी के हराम खोरी का बचा जलालत ऐं गुमराही का बचा या अल्लाह तुझे जिन बानन के औलाद ना है उनन के नेक सालेह औलाद अता फरमा जिन जी औलाद फरमा बरदार ना है उनन जी औलाद के फरमा बरदार बना असा सबनी के बच्चन जो खुशू नसीब फरमा असा जे बच्चन के कुरान जो कारी बना या अल्लाह असा जे बच्चन के कुरान जो आलिम बना या अल्लाह असा सबनी के दीन मतीन की खिदमत जला मंजूर व मकबूल फरमा या अल्लाह इन दुआ में जेका तुझा बानहा शरीक हैं इन जा जेके मित्र माइट अजीज करीब रिश्तेदार बीमार हैं सबनी के शिफा कामिला आजिला मुस्तमर अता फरमा दर्दमंदन जे दर्दन के दूर फरमा परेशान हाल बानहन जे परेशानन के दूर फरमा या अल्लाह इन दुआ में जेका तुझा बानहा शरीक हैं इन जा जेके मित्र माइट अजीज करीब रिश्तेदार इन फानी जहान के छड़े विया हैं या अल्लाह सबनी जी मग़फ़िरत फरमा या अल्लाह सबनी के जन्नत में आला मकाम नसीब फरमा या अल्लाह सबनी के आखिर जो फिक्र है तैयारी करने की तौफीक नसीब फरमा
या अल्लाह कलमे जी जिंदगी कलमे ते मौत अता फरमा, ईमान जी जिंदगी ईमान ते मौत अता फरमा। क़यामत जे दिहाड़े पंहिंजे महबूब मदीने जे मीर आमिना जे लाल जी शफाअत नसीब फरमा। या अल्लाह साईं जन जे हथन मुबारकन सां हौज़े कौसर जा जाम नसीब फरमा। या अल्लाह जेको घुरी सघिया हो उहो बि अता फरमा, जेको न घुरी सघिया हो पंहिंजी रहमत जे सदके बेघुरियो अता फरमा। या अल्लाह असांजे ख़ाली हथन खे पंहिंजे नूर सां मुनव्वर फरमा। या अल्लाह असांजी ख़ाली झोलीअ खे पंहिंजी रहमत सां मुनव्वर फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला खैरि खल्क़िहि सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सन्नी साउंड पनवाकिल अब्दुल हादी एंड रियाज अहमद फरमान अली 0300 31 0 3 0300 35 14 011।